हिकिड़ो दफ़ो वेलकम सभिनी दोस्तनि खे। अस्सलाम वालेकुम। दोस्तो, अॼु पाण ॻाल्हाईंदासीं 7 लाइफ लेसन्स जे बारे मां, जेके मां ही खयां आहिनि। संजय दत्त जी मूवी आहे, बल्कि संजय दत्त जी पंहिंजी स्टोरी आहे। उन मां सभ खां पहिरियों जेको लेसन आहे, जेको असांखे त दोस्त पंहिंजी ज़िंदगी में जेको आहे तव्हां चूज़ करे खणो, सुठा दोस्त खणो। जेकॾहिं तव्हां संजय दत्त जी लाइफ स्टोरी खे ॾिसो, संजू मूवी खे ॾिसो, त उन में 2 क़िस्म जा जेके आहिनि दोस्त असांखे ॾेखारिया विया आहिनि। हिकिड़ो जंहिंखे हू गॉड चवंदो आहे, उहो गॉड जेको हिन जो बेस्ट फ्रेंड हुयो, ऐं उहो फ्रेंड जेको हिन खे ड्रग एडिक्ट कराईंदो आहे ऐं ड्रग जी आदत लॻाईंदो आहे, ऐं अंदरूनी तौर ते हुनखे जेलेसी हूंदी आहे अंदरि, जेका हिन खां हिन खे सही ट्रैक त लाहे करे हिकिड़ो जेको आहे मवाली जो रूप हिन जो ठाहींदो आहे, हिन खे मवाली कंदो आहे। पाण ड्रग वठंदो न आहे, बट जेको आहे हिन खे ही ड्रग जी आदत लॻाईंदो वेंदो आहे। ऐं ॿियो दोस्त जो रूप हिन खे मिलंदो आहे, जेको कमलेश, जेको हिन जो फ्रेंड हूंदो आहे। उहो कमलेश जेको आहे हिन खे उन ड्रग वारी आदत मां कढंदो आहे। सो फस्ट लेसन, फ्रेंड्स तव्हांजी ज़िंदगीअ में अहिड़ा हुजनि जेके तव्हांखे अॻिते पुश कनि, अहिड़ा न हुजनि जेके तव्हांखे खॾे में धकिन, हिकिड़ी गंद में धकिन, ऐं जेको आहे बज़ाहिर तव्हांखे ॾाढा सुठा लॻनि, ऐं जेको आहे उहे इनडायरेक्ट तव्हांजे लाइ पोयां खॾा खोटींदा वतनि। हिकिड़ी स्टोरी आहे, हिकिड़े माण्हूअ जेको आहे नांग पालियो, ऐं उहो नांग हुनजो पेट हुयो, यानी हुनजो पेट एनिमल हुयो नांग। उहो नांग जेको आहे काफ़ी टाइम खां जेको आहे हुन खाइण पीअणु छॾे ॾिनो। हुन जॾहिं एनिमल डॉक्टर खे ॾेखारियो हुन नांग जी सिहत जे लाइ, जेको पेट जो मालिक हुयो, नांग जो मालिक हुयो, पोइ हुन डॉक्टर चयो हिन खे कोई इशू कोन्हे, बट सम्झ में ॻाल्हि नथी अचे त हीउ छो जेको आहे का शइ खाए नथो। ऐं जेको आहे इन दौरान हू जेको आहे पंहिंजे हुन मालिक खे बि एनालाइज़ कंदो वियो, हुनजी बॉडी खे, उनखे हुन केॾीमहिल सुम्हंदो आहे नांग, इहो सोचे पियो। सो इहा मां लिंक जेको आहे हिन में कमेंट में छॾियां थो, इहो वीडियो बि आहे हिन जी स्टोरी जे बारे में। इन जो मोराल इहो आहे त उहो नांग खाइण पीअणु इन जे लाइ छॾे वियो त हुन मालिक खे हुन खाइण जो इरादो कयो हुयो। मां कमेंट में उहा लिंक छॾी आहे, उहा महिरबानी करे उहो तव्हां ॾिसिजो, त जेको आहे उहा स्टोरी खे वधीक। सो कुझु दोस्त बि अहिड़ा नांग जी सूरत में असांजी ज़िंदगीअ में हूंदा आहिनि, उन्हनि खे तव्हांखे सुञाणण जी ज़रूरत हूंदी आहे, त जेको आहे तव्हां उन्हनि खां बचो जेके तव्हांखे जेको आहे पोइते छिकींदा आहिनि ऐं ड्रग्स जी ऐं इन्हनि शयुनि जी आदतूं लॻाईंदा आहिनि। सभ खां पहिरियों लेसन, फ्रेंड्स। सो फ्रेंड्स सोचे सम्झी पंहिंजी ज़िंदगीअ में चूज़ कयो। सेकंड आहे जेको आहे ज़िंदगीअ जी स्टोरी आहे, तव्हांजी लाइफ जी हिकिड़ी स्टोरी आहे जेका हले पई थी, नवां एक्सपीरियंसिस थींदा था वञनि। इन में तव्हांखे पॉज़िटिव कमेंट्स बि मिलंदा, बट ज़्यादातर जेके मिलंदा ज़िंदगीअ में हमेशह कमेंट्स, उहे नेगेटिव कमेंट मिलंदा। सो उन नेगेटिव कमेंट्स ते जेको आहे गिव अप न आहे करिणो। नेगेटिव कमेंट्स इन जे लाइ मिलंदा आहिनि त असां पंहिंजी सक्सेस जी ट्रैक तां डिस्ट्रैक्ट थियूं, ऐं जेको आहे पाण हुननि माण्हुनि जी नेगेटिविटीअ में फासूं, ऐं उन्हनि जे नेगेटिव कमेंट्स ते असां फोकस कयूं, ऐं पंहिंजे असुलु मक़सद तां असां फोकस हटायूं। सो हमेशह पंहिंजी ज़िंदगीअ में अहिड़नि नेगेटिव कमेंट्स खे ओवरकम कयो, ऐं अहिड़नि माण्हुनि जो जेको आहे शटअप करिणो आहे। अहिड़नि माण्हुनि खे शटअप करण जो तरीक़ो सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे त तव्हां उन्हनि खे पंहिंजे सक्सेस सां शटअप करे सघो था। सो नंबर 1 लेसन, फ्रेंड्स। नंबर 2, नेगेटिव कमेंट्स ते फोकस न आहे करिणो, पंहिंजी सक्सेस ते असांखे फोकस रखिणो आहे। टियों जेको आहे टॉपिक, उहो आहे फादर एंड किड्स जो बॉन्ड, या पेरेंट्स एंड किड्स जो बॉन्ड चई सघूं था असांजे जेके ज़िंदगीअ में पेरेंट्स हूंदा आहिनि, उहे वीचारा ॾाढी स्ट्रगल कंदा आहिनि असांजे पोयां, ऐं जॾहिं असां होश संभालींदा आहियूं, वॾा थींदा आहियूं, ऐं ॾींहों ॾींहुं वॾा थींदा वेंदा आहियूं, त असां ॾाढो जेको आहे उन्हनि सां ॻाल्हि न ॿुधंदा आहियूं, या उन्हनि सां बुरो रवैयो रखंदा आहियूं। तव्हांखे जेको आहे पेरेंट्स सां बॉन्ड स्ट्रॉन्ग करिणो आहे। अहिड़ा खोड़ माण्हू मिलंदा जेके तव्हांखे उन्हनि खां परे करण जी कोशिशि कंदा, बट तव्हांखे उहो बॉन्ड स्ट्रॉन्ग करिणो आहे। हिकिड़ी स्टोरी ॿुधाईंदुमि, उहा स्टोरी जेको आहे तव्हांखे इंशाअल्लाह तव्हांजे हिन पेरेंट्स सां कनेक्ट थींदी। हिकिड़ो जेको आहे फादर ऐं डॉटर वञी रहिया हुया गाॾी में, ऐं रस्ते ते जेको आहे हिकिड़ो वणु किरियो पियो हुयो। उहो वणु जेको आहे
नंढड़ी छा कयो त मां इहो वणु खणंदमि ऐं नंढड़ी तकड़ में वई वण खे पुश कयईं, ॾाढो ज़ोर ॾिनई, बट उहा नंढड़ी हुनखे वण खे खणी न सघी ऐं वरी मोटी आई। फादर चयसि बेटा यूज़ योर फुल स्ट्रेंथ। वरी उहो वई फुल स्ट्रेंथ सां हुनखे जेको आहे वण खे पुश कयईं, बट उहो वणु चुरी न सघियो। वरी मोटी आई ऐं वरी चयईंसि बाबा मूंखां नथो थिए, चयईंसि बेटा यूज़ योर फुल स्ट्रेंथ। वरी वई ऐं वरी मोटी आई, वरी फादर खे इहो ई फादर इहो ई चयसि यूज़ योर फुल स्ट्रेंथ। नेठि हुन नंढड़ी चयसि बाबा मां फुल स्ट्रेंथ ई यूज़ पई थी कयां। फादर हुनखे जवाबु ॾिनो त बेटा मां तुंहिंजी स्ट्रेंथ आहियां, तूं मूंखे चवीं कांदी ऐं तूं पंहिंजे मुंहुं लॻी पई आहीं। सो बाबा पेरेंट्स तव्हांजी स्ट्रेंथ आहिनि, उन पेरेंट्स खे तव्हां ऑन बोर्ड वठो पंहिंजी ज़िंदगी जे डिसीशन्स में। ऐं जेकॾहिं तव्हां उन्हनि खे डील नथा करे सघो त पोइ तव्हांजूं दुनिया जूं जेके बि डीलिंग्स आहिनि उहे कंहिं कम जूं न आहिनि। सॼी जहान खे ख़ुशि रखण जी कोशिशि कयो था सवाइ पेरेंट्स जे। सॼी जहान खे तव्हांजी ज़िंदगीअ जी ख़बर आहे सवाइ तव्हांजे पेरेंट्स खे। सो पेरेंट्स खे हमेशह ऑन बोर्ड वठो, पेरेंट्स सां तव्हां पंहिंजो जेको आहे बॉन्ड स्ट्रॉन्ग कयो, कम्युनिकेशन स्ट्रॉन्ग कयो। ज़िंदगी में चैलेंजिस तव्हांखे मिलंदा, मुख़्तलिफ़ सूरतुनि में मिलंदा। कॾहिं जेको आहे ॾींहुं तव्हांजी फेवर में ईंदो ऐं जेको आहे कॾहिं ॾींहुं तव्हांजे ख़िलाफ़ु वेंदो। मौला अली जो कौल आहे त जेको ॾींहुं तव्हांजी फेवर में हुजे उहो उन ॾींहुं तव्हांखे गुरूर न आहे करिणो, ऐं जेको ॾींहुं तव्हांजे ख़िलाफ़ु हुजे त उहो उन ॾींहुं तव्हांखे सबुरु न आहे छॾिणो। सो तव्हांखे जेको आहे ॾुखियायूं ज़िंदगीअ में जीअं अचनि बि थियूं, कोशिशि कयो त जेको आहे तव्हां उन ते साबित क़दम रहो ऐं उन में तव्हांखे नेगेटिव ख़्याल बि अची सघनि था, सुसाइड या ड्रग या ॿियो को इशू। सुसाइड एंड ड्रग इन्हनि शयुनि जो हल न आहे, सोल्यूशन न आहे। तव्हांखे फेस करिणो उन्हनि शयुनि खे, ऐं जेको आहे इहे प्रॉब्लम्स टेम्परेरी हूंदा आहिनि। हिकिड़ी आयत आहे जेका मूंखे जंहिंजी माना आहे उहा इहा आहे त हर प्रॉब्लम सां गॾु उन जो सोल्यूशन आहे। सो उन खे ते तव्हां रखो ऐं इंशाल्लाह जेको आहे तव्हांजी इशूज़ जेके आहिनि ज़िंदगी जा सॉल्व थींदा। सो ड्रग एंड सुसाइड इज़ नॉट अ इशू। उन खां पोइ नो मैटर कहिड़ो बि बैड टाइम हुजे ज़िंदगी में, साबित क़दम रहो। पंजो जेको लेसन आहे, भले केतिरा बि ॾींहं बैड छो न अचनि, सुठा ॾींहं ज़रूरु ईंदा आहिनि ज़िंदगी में। जेकॾहिं हींअर बि कोरोना खे खणूं त कहिड़ा माण्हू आहिनि जेके वीचारा ॾाढो परेशान हूंदा, जेके डेली वेजिस वारा आहिनि, बट यकीन कयो जेकॾहिं इहे हिन में सबुरु कनि, छो जो रिस्क जो ज़िम्मो अलाह ताला खयो आहे, अलाह ताला कहिड़े न कहिड़े तरीक़े सां उहो पुॼाईंदो, इहो गुमान रखो। ऐं इंशाल्लाह हिन कोरोना मां निकिरंदासीं ऐं पाण ॾाढो सुठे तरीक़े सां वरी पंहिंजी ज़िंदगी खे रिज़्यूम कंदासीं, ऐं उहो शायदि अञा बहितर तरीक़े सां पाण रिज़्यूम कंदासीं। सो बैड टाइम जी परवाह कान्हे का, बैड टाइम में साबित क़दम रहो। छहों जेको आहे त कॾहिं बि कंहिं हिकिड़ी स्टोरीअ जी हिकिड़ी साइड ॾिसी करे हुन ते बिलीव न कंदा कयो। मिसाल तौरु तव्हांखे केरु कंहिंजे बारे में को कमेंट ॿुधाए थो या का ॻाल्हि ॿुधाए थो त हमेशह उन माण्हूअ जो बि मौक़िफ़ ॿुधंदा कयो। या पेरेंट्स जे बारे में आमतौर ते माण्हू असांखे जेको आहे कुझु ग़लति ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि ऐं असां जेको आहे पंहिंजे अंदरि ई उन्हनि सां हिकिड़ो गैप रखे छॾींदा आहियूं। सो हमेशह ॿी साइड खे बि ॿुधंदा कयो, स्टोरी जा ॿई पासा जेके आहिनि तव्हां ॿुधंदा कयो। सतों जेको आहे त पाण खे मोटिवेट रखो। हर माण्हूअ जी मोटिवेट रखण जी डेफिनेशन पंहिंजी हूंदी आहे। मिसाल तौरु मूंखे मूवीज़ ॾिसणु ॾाढो सुठो लॻंदो आहे। मूवीज़ मां पंहिंजी का टेक अवे खणंदो आहियां। जीअं अॼु मां संजू मूवी जी हिकिड़ी टेक अवे खणी मां तव्हांखे ॿुधायां पियो थो, त उहो तव्हां ते डिपेंड थो करे त जेको आहे तव्हां जेको आहे उन में पंहिंजी मोटिवेशन फैक्टर कहिड़ो आहे। या मोटिवेशन वीडियोस ॿुधण सां तव्हांखे फ़र्क़ु पवे थो, या सॉन्ग्स ॿुधण सां फ़र्क़ु पवे थो, या कंहिं दोस्त सां कंहिं कचहरी करण में तव्हांजी हिकिड़ी मोटिवेशन लेवल हाई थी वञे, त उहा मोटिवेशन जेका आहे तव्हां पंहिंजी ॻोल्हियो त मोटिवेशन तव्हांजी छा में आहे। थैंक यू वेरी मच गाइस।